वरी हालाणी में मोटरसाइकिल फुरण जूं वारदातूं वधी वयूं। शहर जो को बि रस्तो अहिड़ो न आहे जिते रोज़ानो जी बुनियाद ते फुरू रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मेहरापुर लिंक रोड तां पुरे सॼण मैसर खां हथियार बंदन हथियारनि जे ज़ोर ते नक़द रक़म मोबाइल सेट सीडी मोटरसाइकिल फुर करे विया। उन मौक़े ते सॼण मैसर बचल फलपोटो मसूद मैसर ऐं अख़्तियार अली मैसर मीडिया वारो एहतजाज कंदे चयो आहे त असां बीमारी वारी हालत में भी मोटरसाइकिल ते शहर खां ॿिए शहर वञी नथा सघूं। रोड रस्ता फौरन हवाले बणियल आहिनि। पुलिस अॻू निंड सुतल आहे। अवाम रात जो घर में गैर महफ़ूज़ आहे। ॾींहं जो रोज़ी रोटी करे घर नथा पहुची सघूं। उन्हनि DIG शहीद बनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई त हालाणी में अमन अमान बहाल कराए ॾिनो वञे। असां खां थियल फुर वापसि कराए ॾिनी वञे। बाबा छा थियो आहे? साईं असां गाॾी कसी वया CB 2024 मॉडल 0 अपलाट गाॾी हुई तो असां वियासीं मेरापुर खां मोटी असां अचूं पिया त असांखे जवाब हिन खां बेलाणीअ जे घर में पुलिस चौकी बाईपास जो टिकट उन जे पासे में असां वरी पास में गाॾी कसी वई ऐं टच मोबाइल ऐं पैसा। अच्छा जी जी। घणा पोरू हुया? 3 पोरू हुया। उनखे CD गाॾी हुई। उनखे CD कहिड़े रंग जी? कारे रंग जी। उनखे असां वटि कारे रंग जी। अच्छा जी। तव्हां का मज़ामत वग़ैरह न कई? साईं उन पिस्टल जेको टंगुनि में हणनि पिया पर माना हिकु दफ़ो हयनि फिर ॿियनि ॿियो दफ़ो बि मूंखे हयनि पर मूंखे कुदरत वारे बचाए वेंदो। अच्छा फायरिंग भी थी आहे? फायरिंग भी साईं थी आहे। माण्हू साईं पासे में ॾिसण पिया केर बि कोन जेको कुझु सरियाम जेको हथियारनि जे ज़ोर ते असां फुर करे विया। हींअर तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे SP साहब खे नौशरो फिरोज़ खे ऐं असांजे हद वारे SSP हालाणीअ खे DSP मेरापुर खे असांजो तालको मेरापुर आहे। असांखे साईं मां ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं। असांजी गाॾी जेको आहे हिकु वारी करे ॾिनी वञे असांखे।